नौशरो फिरोज मामा के ख़बर ॾींदा हालूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ नवाबशाह में STP जे अॻवान जे भाउ खे हाफ फ्राई करण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। उभ ॾारींदड़ नारा हंया विया। नौशरो फिरोज STP कारकुननि प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो। नवाबशाह पुलिस अञा ताईं पीपलनि जी वांगारू बणियल आहे। अञा ताईं को जवाबदार गिरफ़्तार नाहे थियो। असद चांडियो निसार कीरो जे भाउ सां ज़ुल्म कयो वियो आहे। इक़बाल राज पर मुलविस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ फिलफौर नोटिस वठी मामले जी जांच करे मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। एयरपोर्ट DSP